अस्सलाम वालेकुम दोस्तों अज मां तव्हांखे गानो ॿुधाए रहियो आहियां फोटे ज़रदारी साहब जो, जिन जो तमामु ज़बरदस्त ऐं तमामु मशहूरु घणो गानो आहे जेको तव्हां ॿुधी ऐं तमामु पसंदि कंदा। जीअं त तव्हांखे पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों फ़ोटो ज़रदारी उहो फ़नकार आहे जंहिंखे जलाल चांडिया साहब तमामु पसंदि कयो। हालांकि जलाल चांडिया साहब जा चाहींदड़ त खोड़ किरोड़े हूंदा, पर जंहिंखे जलाल चांडिया साहब पाण पसंदि कंदो हो उन जो नालो फ़ोटो ज़रदारी हो। दोस्तों फ़ोटो ज़रदारी पंहिंजे वक़्त में वॾो गुलकार हो, वॾो फ़नकार हो जंहिंखे जलाल चांडिया साहब पसंदि कंदो हो। पर जंहिं महफ़िल में हू ॻाईंदो हो त सम्झो महफ़िल खे ॿीणो करे छॾींदो हो, वॾो करे छॾींदो हो। माण्हू हिन खे तमामु घणो पसंदि कंदा हुआ ऐं घणो ई दावतनि ते घुराईंदा हुआ, छो जो हे तमामु बहितरीनु फ़नकार हो। उमेद त तव्हांखे बि वणंदो। दोस्तों इन पंहिंजे दर्द जी ॻाल्हि दुनिया ते पहुचाई, पंहिंजा सूर ॾुख या तव्हां चओ त शौक़ु बि दुनिया सां ज़ाहिर रखियईं ऐं तमामु बहितरीनु गुल रंगायईं। जी त दोस्तनि खे मुंहिंजो प्रोग्राम सुठो लॻे त हिन खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा ऐं तव्हांखे अॻिते बि तमामु बहितरीनु कलाम मिलंदा। फोटे जा हर फ़नकार जा तव्हांखे हिन चैनल ते गाना तमामु बहितरीनु मिलंदा। जी त दोस्तों जॾहिं दिलि वारा माण्हू छॾे वेंदा आहिनि त पोइ ॿिए कंहिंसां प्यारु कंदा आहिनि त पोइ ॾाढो ॾुखु थींदो आहे। तमामु घणी दिलि नाराज़ थी पवंदी आहे, ॾुखंदी आहे, तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। दोस्तों जी त दोस्तों तव्हां फोटे ज़रदारी साहब जो कलाम ॿुधो, उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त लाइक कमेंट ज़रूरु कंदा। इंशाअल्लाह पंहिंजे दोस्त नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। सिंधी म्यूज़िक स्टेशन जे प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी।